पाकिस्तान स्टाफ लेवल मुआहदे लाइ IMF जा समूरा शर्त पूरा करे छॾिया। नाणे वारे वज़ीर इसहाक डार चयो आहे त सऊदी अरब ऐं गॾियल अरब इमारतुनि $3 अरब जी फाइनेंसिंग जी IMF खे तस्दीक कराए छॾी आहे। उमीद आहे त IMF जल्द स्टाफ लेवल मुआहदे खे एक्ज़ीक्यूटिव बोर्ड खां मंज़ूर कराईंदो। सऊदी अरब तरफ़ां पाकिस्तान खे $2 अरब ॾियण जी तस्दीक थी वई आहे। UAE तरफ़ां पाकिस्तान खे $1 अरब ॾियण जी तस्दीक कई वई। बोर्ड सबबि पाकिस्तान जी मईशत खे $3 अरब जो नुक़सान थियो। मुतासिरनि जी बहाली लाइ पाकिस्तान खे $16 अरब ॾियण जा वाइदा कया विया, पर मुतासिरनि लाइ पाकिस्तान खे रुगो हिकु ॾाही $5 अरब ॾिना विया। बोर्ड सबबि पाकिस्तान में 3 करोड़ 30 लख माण्हू मुतासिर थिया। एशियाई तरक़ियाती बैंक सालियानी रिपोर्ट जारी करे छॾी। रिपोर्ट में चयो वियो आहे त रूस ऐं यूक्रेन जंग सबबि आलमी मईशत मुतासिर थी आहे। बोर्ड सबबि पाकिस्तान में तमामु घणो नुक़सान थियो। मुल्क में हिक ई ॾींहुं चूंड कराइण लाइ पीपुल्स पार्टी सुभाणे सिंध में रिथियल एहतजाज मुलतवी करे छॾियो। पीपुल्स पार्टी सिंध जे सदर निसार खोड़ो चयो आहे त अदलिया समेत समूरनि इदारनि खां मुतालबो आहे त अवाम जे आवाज़ खे ॿुधो वञे ऐं मुल्क में हिक ई वक़्तु चूंड कराई वञे। जेकॾहिं अवाम जो आवाज़ न ॿुधो वियो त ॿीहर एहतजाज जो सॾु ॾिनो वेंदो। तहरीक इंसाफ चेयरमैन इमरान खान आज़ाद कश्मीर जे PTI जे पार्लियामानी पार्टी जो इजलास अॼु शाम तलब करे वरितो। इजलास शाम 6 वॻे ज़मान पार्क में थींदो। PTI आज़ाद कश्मीर जे समूरनि असेंबली मेंबर्स खे इजलास में शिरकत करण जी हिदायत। इजलास में मौजूदा सियासी सूरतहाल ऐं फॉरवर्ड ब्लॉक बाबति गौर वीचार कयो वेंदो। अवां बाजवा जे चवण ते असेंबली छो टोड़ियूं? हाणे क़ौम जे ज़हन सां वधीक न खेॾो। अवाम जे मुंहं ते कूड़ न ॻाल्हायो। अवां ॾोहारी आहियो, ॾोहारी रहंदा। सुदसमावरी वफ़ाक़ी वज़ीर मरियम औरंगज़ेब चयो आहे त प्राडी मुंहुं लिकाइण लाइ कारो नकाब पाए थो। इमरान जे बयान जी तरदीद संदसि पार्टी जो ऑफिशियल अकाउंट करे रहियो आहे। जेको कुझु इमरान खान चयो उहो हुन न कयो। हाणे इलेक्शन सस ऐं बाजवा जे चवण ते न पर आइन मूजिबि वक़्त ते थींदी। गाजी खोड़ में माकड़ जा फसलनि ते हमला जारी। घरनि में पियल अनाज बि खाई जट। माकड़ कणक ऐं सरह जे दरनि खे बि न छॾियो। फसलनि ऐं घरनि ते माकड़ जे हमले जो ज़िला इंतिज़ामिया नोटिस न वरितो। आबाद घरनि ऐं ॻोठाणनि खे लखे रुपयनि जो नुक़सान थियण जो ख़दशो। फौरी तौर